नाज़रीन, हाणे ख़बर शामिल कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में काल्ह खां वक़फ़े वक़फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। तेज़ हवा सां गॾु बरसात दौरान केतिरा ई घर ढही पट पइजी विया आहिनि। बिल्कुल नासिन, हवा खे ॿुधाइण पिया बरसात दौरान मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छितियूं ऐं भितियूं किरण सबबि हिकु औरत फोत थी पई आहे, जॾहिं त 25 खां वधीक माण्हू ज़ख़्मी बि थी पिया आहिनि। हवा खे ॿुधाईंदासीं त हैदराबाद, बदीन, टंडो मोहम्मद खान, सजावल, कशमूर, नसरपुर, कुंडरी, कढण, तलहार, घोड़ाबारी ऐं मीरपुर साकरो में बि वसकारो थियो आहे, जॾहिं त नंगर पारकर, गोलार्ची, नंदो, नसीराबाद, मांझंद, सकरन, लाड़काणो, गढ़ीखेरो, बदीन, नवाबशाह ऐं कादरपुर में बि मींहं जो वसकारो थियो आहे। थाणोबोला खान, ठट्टो, मियां साहब, जाम साहब, बहराम, सखर, दड़ो ऐं पर पासे वारनि इलाइक़नि में बि बरसात थी आहे, जंहिं बाद बिजली बंद थी वई आहे। हैदराबाद जी सूरत हाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असगर घाणोटी। जी असगर, छा तफ़सील आहिनि बरसात जे हवाले सां? जी बिल्कुल, काल्ह खां हैदराबाद में शुरू थियल बरसात अॼु ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे, जंहिं सबबि केतिरनि ई इलाइक़नि में अञा ताईं पाणी बीठल आहे। इन में जेका सभ खां ख़राब सूरत हाल इहा आहे जो हेस्को पारां केतिरनि ई फीडरनि जी बिजली बंदि कई वई आहे, जंहिंजे करे पाणी जे नेकाल में ज़िले इंतिज़ामिया खे तमामु घणियूं मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। ऐं कुझु इलाइक़ा एतिरा आहिनि हैदराबाद जा, जंहिंमें प्रेटाबाद आहे, फुलेली आहे, ऐं लतीफ़ाबाद नंबर 10, लतीफ़ाबाद नंबर 11 आहे, ऐं महर अली शाह आहे, सब डिवीज़नूं आहिनि। उते हिन वक़्तु ताईं बिजली ग़ाइबु आहे, जॾहिं त अॼु हैदराबाद में सुबुह खां जीअं बरसात जो पहिरियों वसकारो थियो त उनखां पोइ सॼे शहर जी बिजली बंदि आहे। हिन वक़्तु ताईं बिजली बहाल न थी सघी आहे। तव्हांखे ॿुधाईंदा, राति बिजलीअ खे बहाल रखण जे हवाले सां हैदराबाद जो मेयर काशिफ शोरो ऐं डिप्टी कमिश्नर ज़ैनुल आबिदीन मेमन ख़ासि तौर ते हेस्को चीफ सां मुलाक़ात करे ख़ैर अर्ज़ु रखियो हो त बरसात दौरान बिजलीअ खे बहाल रखियो वञे, त जीअं पंपिंग स्टेशन पंहिंजो कमु जारी रखनि, त जीअं शहर मां पाणी जे निकाल वारो मरहलो मुकमिल थिए। पर उन जे बावजूद बि हेस्को पारां बिजली बंदिश कई वई आहे, जंहिंजे करे पंपिंग स्टेशन जे हलाइण में ज़िले इंतिज़ामिया खे तमामु घणियूं मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। हींअर बि ज़िले इंतिज़ामिया ख़ासि तौर ते जो इन हवाले सां गॾिजाणी तलब कई आहे त जीअं पंपिंग स्टेशन खे बिजलीअ जे गैर मौजूदगीअ में फ्यूल जारी रखियो वञे, त जीअं उहे पंहिंजो कमु जारी रखनि। ऐं इन हवाले सां ज़िले इंतिज़ामिया जो चवणु आहे त हेस्को खे असां केतिरा ई भेरा दरख़्वास्तूं कयूं आहिनि त बरसात खां पोइ फौरी तौर ते बिजलीअ खे बहाल कयो वञे, त जीअं पंपिंग स्टेशन शहर मां निकाल वारो कमु जारी रखनि। पर उन जे बावजूद हेस्को असां सां सहकार न करे रही आहे, जंहिंजे करे शहर मां निकाल वारो जेको निज़ाम आहे उहो धरम भरम थी वियो आहे। ऐं समूरियूं पंपिंग स्टेशन हिन वक़्तु डीज़ल ते हली रहियूं आहिनि, ऐं जंहिंजे करे ज़िले इंतिज़ामिया खे पाणी जे नेकाल में सख़्तु मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा, काल्ह खां वठी हेस्को पारां बिजलीअ जे ब्रेक डाउन जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जी का प्रेस पधराई जारी न पई कई वञे, जंहिंजे करे ज़िले इंतिज़ामिया तो आम माण्हुनि खे कंहिं बि क़िस्म जी मालूमात न मिली रही आहे त कहिड़नि फॉल्टनि जे करे हैदराबाद रीजन जे अक्सर फीडरनि में बिजली बंदिश कई वई आहे, जंहिंजे करे शहरी ऐं ज़िले इंतिज़ामिया बिजली जे बंदिश करे तमामु घणियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु बि केतिरनि ई इलाइक़नि जी अञा ताईं बिजली बहाल न थी सघी आहे, जेतोणीकि हिन वक़्तु बरसात वारो जेको सिलसिलो आहे उहो रुकिजी वियो आहे ऐं उनखे तक़रीबन 2 खां 3 कलाकनि जो अरसो थियो आहे। पर अक्सर शहरी इलाइक़नि में अञा ताईं बिजली बहाल न थी सघी आहे। न ई हेस्को पारां हिन हवाले सां का वज़ाहत जारी कई वई आहे त कहिड़नि फॉल्टनि जे करे या कहिड़नि सबबनि जे करे अञा ताईं बिजली बहाल न थी सघी आहे। जी वॾी महिरबानी नाज़रीन, हैदराबाद खां असगर घाणोटी तफ़सील ॾिना आहिनि बरसात जे हवाले सां। अवांखे ॿुधाइनि पिया त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में काल्ह खां वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जारी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। बदीन ऐं भर पासे में बि बरसात पई आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे हारून गोपांग। जी हारून, तफ़सीली जो बरसात जे हवाले सां। जी बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेका मुसलसिल अॼु ॿिए ॾींहं में बरसात जो जेको आहे सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहियो ऐं किथे घटि त किथे वधीक, ख़ासि करे साहिली इलाइक़नि ते, ख़ासि करे अहमद राजो, बुगड़ा मेमण, सिराणी, शेखाणी गाड़ी वारी साइड ते जेका आहे उते बरसात जो ज़ोर तमामु जेको आहे वधीक रहियो। तेज़ हवाउनि सां जेका बरसात पवण सबबि केतिरा ई दर जेके आहिनि उहे पट पइजी विया। जॾहिं शहरनि जी बि सूरत हाल आहे त शहरनि में बरसात जो सिलसिलो
हलंदड़ आहे, जंहिं करे जेको आहे बदीन शहर समेत जेके नंढा वॾा शहर आहिनि ऐं जंहिंमें पंगड़ियो, तराई, कड़ियो गंवर, तलार, बेडनी, कॾण, सिराणी, तराई इन्हनि शहरनि जी जेका सूरत आहे उनमें हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीठल आहे ऐं बदीन शहर में कायदे आज़म रोड ऐं काज़ियावा रोड, गुलाची रोड समेत जेके 14 वार्ड आहिनि उन्हनि जी जेके हेठाहीं वारा इलाइक़ा आहिनि उनमें पाणी बीठल आहे। उनजी कंहिं बि जेको आहे निकाली जो अञा बंदोबस्त ज़िले इंतज़ामिया पारां न कयो आहे, न ई म्यूनिसिपल कमेटी पारां जेको आहे उन्हनि जी निकाली जो बंदोबस्त कयो, जंहिंजे करे आम माण्हू सख़्तु परेशान आहिनि। बिजली जो निज़ाम जेको आहे 24 कलाकनि खां धरम भरम आहे, बिजली बदीन शहर में बंदि आहे, जंहिंजे करे आम माण्हू पिणु जेको आहे सख़्तु परेशान आहे। घणी बरसाति पवण जे करे फसलनि खे बि जेको आहे काफ़ी नुक़सान पइजी रहियो आहे। जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ हारून गोपांग। नाज़रीन, बदीन खां हारून गोपांग अपडेट करे रहियो त बदीन ऐं भर पासे में बरसाति पई आहे। अवां ॿुधो त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में काल्ह खां वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। सजावल जी सूरत हाल मालूम करण लाइ लाइन ते मौजूद आहे सैफुल्ला जुड़ण जो। जी सैफुल्ला, छा तफ़सील आहिनि बरसाति जे हवाले सां? जी, अॼु ॿिए ॾींहुं बि सुजावल ज़िले जे मुख़्तलिफ़ शहर जाती, बठोरो, चूड़, जमाली, दड़ो, मीरपुर बठोरो, चूड़, जमाली में मुसलसल ॿिए ॾींहुं बि किथे तेज़ किथे हल्की बारिश जेको हली रही आहे। शहर जा जेका हेठियां इलाइक़ा आहिनि सुजावल जा उनमें तक़रीबन 2 खां 2.5 फुट पाणी जेको बीह रहियो आहे ऐं ख़ासि करे जेका साहिली पट्टी आहे जिते अचण वञण जा रस्ता न आहिनि, ज़्यादा बरसाति बि शाहबंदर ऐं जाती जी उन इलाइक़नि में आहे, पर इंतज़ामिया पारां जेको शहर जे अंदरि में त गश्त कयो थो वञे, उते गाॾियूं हलनि पियूं, मशीनूं हलनि पियूं, पर साहिली पट्टी ते हिन वक़्तु ताईं अहिड़ी इंतज़ामिया जी चुपुर नज़र नथी अचे। जेकर साहिली पट्टी ते जेके माहीगीर वग़ैरह वेठल आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि, छो त उते पका रस्ता बि अञा जेको सिंध गवर्नमेंट न ठाहिराया आहिनि, उन करे कचा रस्तो हुअण जे करे उनखे वॾी तकलीफ़ आहे। ॿिए पासे बरसाति जे करे जेको ख़ासि करे कापारी धक जेको फसलनि खे लॻो आहे, उनमें टमाटो आहे, मिर्च आहे ऐं जेको फुटियूं आहिनि, ॿी सब्जियूं आहिनि, उनखे जेको कापारी धक लॻो आहे ऐं सारी जो फसल त माना सम्झो त 12 न ख़तम थी वियो आहे। अञा बि जे बारिश पए थी त हिते जेको आबादगार आहिनि उहे बि सख़्तु परेशान थी वेंदा। हिन बरसाति में जेको ग़रीब मिस्किन माण्हुनि जी जेको कखाऊं घरो आहे उहो बि किरी पिया आहिनि ऐं केतिरा ई वण किरी पिया आहिनि। वरी महिरबानी सैफुल्ला जुड़ण जो तफ़सील ॼाणण लाइ। नाज़रीन, अवां खे ॿुधायां पिया सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में काल्ह खां वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जारी आहे। तेज़ हवा सां गॾु बरसाति दौरान केतिरा ई घर रही पट पइजी विया आहिनि। अवां खे ॿुधाईंदासीं त बरसाति दौरान मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छितियूं ऐं भितियूं किरण सबबि हिकु औरत फोत थी वई आहे, जॾहिं त 25 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। बरसाति जे हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल अवां ताईं पहुचायूं पिया। नवाबशाह ऐं भर पासे में बरसाति पई आहे, मौसम ख़ुशगवार बणिजी वई आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे नवाबशाह खां अमीर चांडियो। जी अमीर, तफ़सीली जो बरसाति जे हवाले सां? जी, नवाबशाह ऐं आस पास में हल्की ऐं तेज़ बरसाति पवण जे जेको गर्मी उहो टुटी पियो आहे। बरसाति सां जेका बिजली आहे उहा नवाबशाह समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बंदि थी वई आहे। बिजली न हुअण करे शहरी सख़्तु परेशानी जो शिकार थी विया आहिनि। जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ अमीर चांडियो। नाज़रीन, नवाबशाह खां अमीर चांडियो अपडेट करे रहियो त बरसाति पई आहे, मौसम ख़ुशगवार थी वई, केतिरनि इलाइक़नि में पाणी बीजी वियो आहे। अवां ॿुधायो त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद, बदीन, टंडो, मोहम्मद खान, सजावल, कश्मोर, नसरपुर, कुनरी, कढण, तलार, घोड़ाबारी ऐं मीरपुर साकरो में वसकारो थियो आहे। नंगर, पारकर, गोलाड़ची, निंदो, नसीराबाद, मांझंद, सकरंड, लाड़काणो, गढ़ी खेरो, बदीन, नवाबशाह ऐं कादरपुर में बि मींहुं वसियो आहे। थाणो, बुला खान, ठट्टो, मियां साहब, जाम साहब, बोराम, सखर, दड़ो ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बरसाति पई आहे। बरसाति खां पोइ केतिरनि इलाइक़नि मां बिजली गायब थी वई आहे, केतिरनि इलाइक़नि में पाणी बीजी वियो आहे। अवां ॿुधायूं त मीरपुर साकरो में बरसाति तबाही मचाए छॾी आहे। 40 खां वधीक घर ॾही पट पइजी विया आहिनि, 25 खां वधीक माण्हू ज़ख़्मी आहिनि। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि हल्की बरसाति पई आहे। मौसमियात खाते सुभाणे खां कराचीअ में तेज़ बरसाति जी अॻकथी करे छॾी आहे। सुभाणे खां 30 अगस्त ताईं कराची, बदीन, ठट्टो ऐं सजावल में बरसाति जी शिदत तेज़ रहंदी, मौसमियात खाते चयो आहे। बरसाति जे हवाले सां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे मियां साहब खां इक़बाल साजिद जोखियो। जी इक़बाल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी मियां साहब ऐं भर पासे में आमई शरीफ़ जाइगन ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु जेका बरसाति जो वसकारो अॼु बि जारी रहियो।
बरसात खां पोइ जेको गर्मी जो जेको ज़ोर हुयो उहो घटिजी वियो आहे ऐं जॾहिं तक बिजली जेको निज़ाम आहे उहो रेडियो स्टेशन हमायूं मां उहो बिजली निज़ाम मुख़्तलिफ़ जेके 300 खां वधीक जेके ॻोठ आहिनि ऐं 6 फीटरनि ते उहे जेको बंदि थियल आहिनि हिन वक़्तु जेको आवाम जेको आहे उहो परेशानी जो शिकार आहे। जी वॾी महिरबानी नाज़िन मियां साहब खां इकबाल साजिद जो तफ़सील ॾिना आहिनि बरसात जे हवाले सां। अवां ॿुधाए पिया सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में काल्ह खां वक़्फ़े सां बरसात थी आहे। तेज़ हवा सां गॾु बरसात दौरान केतिरा ई घर टही पट पइजी विया आहिनि। अवां ॿुधायो त ठट्टो ऐं भरपासे में बि बरसात पई आहे। केतिरनि इलाइक़नि में पाणी बीजी वियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे इकबाल जाकरो। जी इकबाल तफ़सीली जो। जी बिल्कुल ठट्टे जी सामूंडी पट्टी केटी बंदर बुआरा गालो मीरपुर साकरो समेत कोस्तानी पट्टी जमपीर जिरक ठट्टो शहर ऐं मकली में मुसलसल वक़्फ़े सां तेज़ बरसात वारो सिलसिलो जारी है। जॾहिं बरसात बैदि मवासिलाती निज़ाम जेको दरम दरम थी वियो आहे। गुज़िरियल 9 कलाकनि खां वठी जेका बिजली मुसलसल बंदि हुअण सबबि केतिरा ई इलाइक़ा ऐं शहर जेके आहिनि उहे हूंदा ई बुॾल आहिनि। जॾहिं त तेज़ बरसात ऐं हवाउनि सबबि जेको सारियुनि जो फसल आहे उहो बि सख़्तु मुतासिर थियो। आबादकार ऐं हारियुनि खे सख़्तु जेको उहो मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हिन वक़्तु ताईं जेको कची आबादी वारा इलाइक़ा आहिनि या शहरी आबादी वारा इलाइक़ा आहिनि उते हेठियां वारे इलाइक़नि में बरसात जो पाणी बीजी वियो आहे। जॾहिं मवासिलाती निज़ाम दरम भर हुअण सबबि शहरी ऐं इलाइक़े वासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। डिप्टी कमिश्नर ठट्टो पारां बि जेके बि ऑफिसर आहिनि या सरकारी मुलाज़िम आहिनि उन्हनि जूं मोकलूं रस्मी तौर ते उहे उन जूं मनसूख़ कयूं आहिनि। जेके असिस्टेंट कमिश्नर आहिनि उन्हनि खे बि हेडक्वार्टर में रहण जी हिदायत कई वई आहे। पर हिन वक़्तु ताईं जेकी सूरत हाल आहे त बुआरा में ऐं मीरपुर साकरो में जेके तेज़ तरीन बरसात पई हुन में कचा घर जेके ढली पट पइजी विया आहिनि। 15 खां मथे जेके माण्हू उन पासे ज़ख़्मी थी विया आहिनि उन ज़ख़्मियुनि खे जेकी शेख ज़ैद अस्पताल मीरपुर साकरो मुंतकिल कयो वियो। उन जो इलाज जेको हिन वक़्तु हलंदड़ मुसलसल वक़्फ़े वारी बरसात जेका उहा तेज़ कोस्तानी पट्टी सामूंडी पट्टी समेत शहरी आबादी वारा इलाइक़ा उन्हनि में जारी है। पर बिजली जो जेको डिगो ब्रेक डाउन थियो 9 कलाक खां वठी मुसलसल बिजली बंदि हुअण सबबि शहरियुनि खे मुसलसल मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हिस्को जी नाअहली जे करे शहरी जेके आहिनि उहे ॿिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। न को हिस्को जो जेको लाॻापियल अमलदर उहो कंहिंजी फोन अटेंड करण लाइ तयारु न ई को जवाब ॿुधाए रहिया आहिनि। बरसात जो जवाब ॼाणे यकी लाॻीती जेका आहे उहो ग्रिड स्टेशन खां बिजली जेका उहा बंदि कई वई आहे। बरसात वारो हिन वक़्तु ताईं सिलसिलो उहो जारी है। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इकबाल जाकरो। नाज़िन ठट्टो खां इकबाल जाकरो अपडेट करे रहियो त ठट्टो ऐं भरपासे में बरसात पई आहे। अवां खे ॿुधायो त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में काल्ह खां वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। लाड़काणुनि जी सूरत हाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सरकस सिधायो। जी सरकस छा तफ़सील आहिनि बरसात जे हवाले सां? जी रोशनी लाड़काणे ऐं कंबर शहदादकोट ज़िलनि जे केतिरनि ई शहरनि में हल्की बरसात पई आहे। ख़ुदि लाड़काणे में थोरी देरि अॻु में हल्की बरसात पई उन खां पोइ वरी बंदि थी वई आहे। पर मौसम जेका आहे मुकमल तौर ते जुड़ाली आहे। हिकिड़े पासे जेका मौसम आहे बरसात जे करे या बरसाती मौसम जे करे ख़ुशगवार थी वई आहे। पर ॿिए पासे बिजली जो जेको निज़ाम आहे उहो तक़रीबन केतिरनि इलाइक़नि में डावाडोल थी वियो आहे। शाम जो जेको तेज़ तूफ़ान आयो उन तूफ़ान जे दौरान शहदादपुर जे भरिसां मिस्कीनपुर आहे ॻोठ उतां हिकिड़ो बिजली जो 132 केवी जो जेको टावर आहे उहो किरी पियो जंहिंजे करे शहदादकोट कुबो सईद खान ऐं ॻड़ी खेरो टिनी तालुकनि जे अंदरि बिजली जेका आहे मुकमल तौर ते बंदि थी वई आहे। इन टावर किरण जे करे शहदादकोट ऐं तालको ऐं उन जा जेके नंढा वॾा ॻोठ आहिनि ऐं प्लस में ॻड़ी खेरो शहर ऐं उन जा आस पास जा ॻोठ कुबो सईद खान ऐं उन जा आस पास जा ॻोठ ई वञी बलोचिस्तान सां हद मिले थी। एसि ताईं जेका बिजलीअ जी सप्लाई आहे उहा मुकमल तौर ते बंदि आहे। जंहिं करे 3 वॾा जेके शहर उन्हनि सां गॾु ॻोठ बि ऊंदहि में ॿुॾल आहिनि। इम्कान इहो आहे त सुभाणे ताईं जेको इहो टावर आहे उहो ठही वेंदो। पर सेप्को जे पारां अञा ताईं का आवाज़ इन हवाले सां ॻाल्हि साम्हूं न आई आहे। अलबत्त इहो ॿुधायो वियो आहे त सेप्को पारां हिनखे बहाल करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। त हीअ जेका तेज़ तूफ़ान में हिकु त इहो टावर किरियो आहे बिजली बंदि आहे। ॿियो किथे किथे जेका आहे हल्की बरसात पई आहे ऐं मौसम जेका आहे ख़ुशगवार बणियल आहे। जी वॾी महिरबानी नाज़िन लाड़काणो खां सरकस सिधायो तफ़सील ॾिना आहिनि बरसात जे हवाले सां। मूंखे ॿुधाईंदासीं त लाड़काणो में बि हल्की बरसात बात मौसम ख़ुशगवार थी वई आहे जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि ते बिजली बि बंदि आहे जंहिं सबबि रहवासी परेशान आहिनि। बिल्कुलु नाज़िन नवाज़ ॿुधायो त बरसात दौरान मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छतियूं ऐं भितियूं किरण सबबि हिकु ॼणो फौत थी वियो। 15 खां वधीक माण्हू ज़ख़्मी आहिनि। हैदराबाद बदीन टंडो मोहम्मद खान सजावल कश्मोर नसरपुर कुंडरी कढण तलार घोड़ाबारी ऐं मीरपुर साकरो में वसकारो थियो आहे।
मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात खां पोइ पाणी बीजी वियो आहे, जॾहिं त केतिरनि इलाइक़नि मां बिजली बि गाइब आहे। रहवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। अव्हांखे ॿुधायूं त नंगर पारकर, गोलाड़ची, ॾिंदो, नसीराबाद, मांझंद, सकरंड, लाड़काणो, गढ़ीखेरो, बदीन, नवाबशाह ऐं कादरपुर में मींहुं वसियो आहे। थाणो, बुलाखान ऐं भर पासे में बरसात पई आहे। सखर ऐं भर पासे में बरसात पई आहे। केतिरनि इलाइक़नि में पाणी बीजी वियो आहे। नवल सलाइन ते मौजूद आहे साहिल जोगी। जी साहिल, तफ़सीली जो। जी बिल्कुल, सखर ऐं भर पासे जे इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु वक़्फ़े सां हल्की बरसात जेका आहे उहा हले पई। हिन वक़्तु बि सखर, रोड़ी, कंदरा, बागड़जी, बचल शामियाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में थधी ऐं तेज़ हवाउनि सां गॾु हल्की हल्की बरसात हले थी। बरसात सबबि जेको मुसलसल गर्मी जो ज़ोर हुयो उहो टुटी वियो आहे ऐं मौसम जेका सा ख़ुशगवार थी वई आहे, जॾहिं त तेज़ बरसात सबबि वण, कचा घर, छपरा ऐं साइन बोर्ड जेके आहिनि किरी पिया आहिनि, जंहिं सबबि केतिरा ई जेके लिंक रोड आहिनि उहे बंदि आहिनि। ऐं हिन वक़्तु बि तेज़ हवा हलंदड़ आहे, जॾहिं त थधी हवाउनि सबबि जेका मौसम आहे उहा ख़ुशगवार थी वई आहे। गर्मी जो जेको ज़ोर आहे उहो टुटी वियो आहे, जॾहिं त बरसाति पवंदे ई सखर जे शहरी तौर बाराड़ी वारनि इलाइक़नि में बिजली बंदि थी वई आहे, जॾहिं त बरसाति सबबि वण ऐं खजीअ जे फसल खे वरी हिकु दफ़ो ॿीहर नुक़सान थियो आहे। जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ साहिल जोगी। नाज़रीन, सखर खां साहिल जोगी अपडेट करे रहियो त सखर ऐं भर पासे बरसात पई आहे। अव्हांखे ॿुधायूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में काल्ह खां वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। तेज़ हवा सां गॾु बरसात दौरान केतिरा ई घर ढही पट पइजी विया। बरसात दौरान मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छतियूं ऐं भितियूं किरण सबबि हिकु औरत फ़ौत थी वई। 50 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे ॿुधायां पिया त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में काल्ह खां वक़्फ़े सां बरसात जारी आहे। तेज़ हवा सां गॾु बरसात दौरान केतिरा ई घर ढही पट पइजी विया आहिनि। बरसात दौरान मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छितियूं ऐं भितियूं किरण सबबि हिकु औरत फ़ौत थी वई आहे। 50 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदासीं त बरसात बाद हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते बिजली बि बंदि थी वई आहे, जॾहिं त बरसात खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदासीं त हैदराबाद, बदीन, टंडो मोहम्मद खान, सजावल, कश्मूर, नसरपुर, कुनरी, कढण, तलहार, घोड़ाबारी ऐं मीरपुर साकरो में बि वसकारो थियो आहे, जॾहिं त नंगर पारकर, गोलाड़ची, नंदो, नसीराबाद, मांझंद, सकरंड, लाड़काणो, गढ़ीखेरो, बदीन, नवाबशाह ऐं कादरपुर में बि मींहुं वसियो आहे। थाणो बुलाखान, ठट्टो, मियां साहब, जॾहिं त बहराम, सखर, दड़ो ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बि बरसात थी आहे। बिजली बंदि थी वई आहे। रहवासी परेशान आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदासीं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा सबबि केतिरनि ई कचनि घरनि ऐं दुकाननि जा छपरा उॾामी विया आहिनि। मीरपुर साकरो में बरसात तबाही मचाए छॾी आहे। 40 खां वधीक घर ढही पट पइजी विया आहिनि। 50 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि हल्की बरसात पई आहे। मौसमियात खाते सुभाणे खां कराची में तेज़ बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। सुभाणे खां 30 अगस्त ताईं कराची, बदीन, ठट्टो ऐं सजावल में बरसात जी शिदत तेज़ रहंदी, मौसमियात खाते चयो आहे। अव्हांखे ॿुधायूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में काल्ह खां वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। तेज़ हवा सां गॾु बरसात दौरान केतिरा ई घर ढही पट पइजी विया आहिनि। बरसात दौरान मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छतियूं ऐं भितियूं किरण सबबि हिकु औरत फ़ौत थी वई। 50 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। हैदराबाद, बदीन, टंडो मोहम्मद खान, सजावल, कश्मोर, नसरपुर, कुनरी, कढण, तलार, घोड़ाबारी ऐं मीरपुर साकरो में वसकारो थियो आहे। केतिरनि इलाइक़नि में बरसात खां पोइ पाणी बीठल आहे। रहवासी परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बिजली गाइब थी वई आहे। नंगर पारकर, गोलाड़ची, निंदो, नसीराबाद, मांझंद, सकरंड, लाड़काणो, गढ़ीखेरो, बदीन, नवाबशाह ऐं कादरपुर में मींहुं वसियो आहे। थाणो बुलाखान, ठट्टो, मियां साहब, जान साहब, बहराम, सखर, दड़ो ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बरसात पई आहे। बरसात खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा सबबि केतिरनि ई कचनि ऐं घरनि ऐं दुकाननि जा छपरा उॾामी विया आहिनि। मीरपुर साकरो में बरसात तबाही मचाए छॾी आहे। 40 खां वधीक घर ढही पट पइजी विया। 50 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे ॿुधायां पिया त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि हल्की बरसात थी आहे। मौसमियात खाते सुभाणे खां कराची में तेज़ बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। मौसमियात खाते चयो आहे त सुभाणे खां 30 अगस्त ताईं कराची, बदीन, ठट्टो ऐं सजावल में बरसात जी शिदत तेज़ रहंदी।
अव्हांखे ॿुधायूं पिया त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में काल्ह खां वक़्फ़े सां बरसात जारी आहे। तेज़ हवा सां गॾु बरसात दौरान केतिरा ई घर टही पट पइजी विया आहिनि।